मीरपुर माथेल में ख़बर ईंदालू 4 डिसंबर सकावती ॾियारे जे हवाले से जिस्कम ज़िला घोटकी तरफा शानदार रैली कढी वही, जंहिंमें हज़ारें कारकुननि शिरकत कई। जिस्कम की सकावती रैली मोहब्बत होटल का थींदी शहर के मुख्तलिफ रस्तन ता गश्त करे जिस्कम यूनिट सिंध हाउस गणगी पहुती। रैली में मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुनि जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। कारकुननि सिंधी टोपी अजरक पटको ऐं सिंधी लिबास पहिरे सिंधी गीतनि ते रक़्स कयो ऐं हर तरफ़ अजरकी रंग ऐं टोपिन ऐं हीरन वारनि टोपिन जा रंग निखरी पिया। कारकुननि जिए सिंध वारा जियन जा जोरदार नारा हणंदा रहा। उन मौके ते जिस्कम ज़िला सदर फ़कीर रमज़ान कलबड़, मीर हसन लाशारी, एडवोकेट अब्दुल मजीद मीर बर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼु सिंधी सकावती ॾियारे के क़ौमी ईद करे मल्हायूं था ऐं ईद वांगुरु हर साल धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।